अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो सिंध वेब न्यूज़ HD। पीर जे ॻोठ जे मशहूर ज़मींदार जावेद मेमण जे मिठोदेरो बाग मां जवाबदारनि अंबनि जा केतिराई वण वॾे फरार थी विया। पीर जो ॻोठ पुलिस खे इतला, जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। उर्दू सिंधी मीडिया ग्रुप पीर जो ॻोठ ऑफिस में एहतजाज, जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालिबो करे छॾियो। ख़बर मूजिब पीर जे ॻोठ जे मशहूर ज़मींदार जावेद मेमण जे मिठोदेरो बाग मां जवाबदारनि अंबनि जा केतिराई वण वॾे फरार थी विया। पीर जो ॻोठ पुलिस खे इतला, जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। मुतासिर उर्दू सिंधी मीडिया ग्रुप पीर जो ॻोठ ऑफिस में एहतजाज, जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालिबो करे छॾियो। मुतासिर जावेद अहमद मेमण उर्दू सिंधी मीडिया ग्रुप सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार सफ़र नारे जो पुटु अली अहमद उर्फ़ मटो, अब्दुल्ला नारे जो मोहबली मला पुटनि समेत शाहनवाज़ उर्फ़ शानू, इल्ताफ़ न्याज़, फरीद मला ऐं साईंदाद नारे जो मूंखां केतिराई भेरा मंथली घुरी हुई। न ॾियण जी सूरत में जवाबदारनि मुंहिंजे बाग़ में बीठल हिन महिल ताईं 150 तयारु थियल अंबनि जा वण वढे विया आहिनि ऐं खजिन जा बि वॾे मूंखे लखें रुपयनि जो नुक़सानु ॾिनो आहे। हिन चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ पहिरियां बि वणनि वढण जी FIR पीर जो ॻोठ थाणे ते कटाई हुई, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए उन्हनि खां ॻड़ी रिश्वत वठी FIR कमज़ोर करे जवाबदारनि खे तहफ़्फ़ुज़ ॾेई रही आहे, जंहिंजो नतीजो इहो निकितो जो मुंहिंजे बाग़ मां अंबनि ऐं खजिन जा वण ॿीहर वढे मूंखे लखें रुपयनि जो नुक़सानु ॾिनो वियो आहे। हिन चयो त हाणे मूंखे जवाबदार जानी नुक़सानु रसाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, पर पुलिस हिन महिल ताईं कख भञी बीणो न कयो आहे। मुतासिर IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालिबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार कराए इंसाफ़ कयो वञे।